बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्स बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊदु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सूरह निसा हले थी पई, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ऐं असां अॼु मुकमिल कंदासीं, कोशिशि कंदासीं इंशा अल्लाह ताला 135 खां 141 ताईं आयतूं थियनि। इहो रुकू नंबर आहे 20। हिन में तमामु अहम टॉपिक आहिनि असांजे जेके हालतुनि सां तमामु लागू थियनि था पिया, पर असांखे उन्हनि जी ख़बर ई न आहे। कहिड़ियूं? शायदि असांखे सभिनी खे ख़बर आहे त शायदि सची ॾियणी आहे, पर क़ुर जा लफ़्ज़ ख़बर हुजणु खपनि। उहो ॾिसंदासीं। ऐं इज़त, हक़ीक़त में इज़त वारो केरु आहे अलाह जी नज़र में, उहो ॾिसंदासीं। अलाह चवे थो, ही छा थो चवे अलाह पाक? ईमान वारो ईमान आणियो। हक़ीक़त करे जेकॾहिं ॾिसजे क़ुर पाक में त विज़डम आहे न, विज़डम त आहे, पर असां साम्हूं जेकॾहिं तर्जुमो ॾिसंदासीं, ईमान न वारो ईमान आणियो। ईमान वारनि खे ईमान आणिबो आहे छा? बेईमान हुजे त ईमान आणे न। क़ुर चए थो ईमान वारो ईमान आणियो। इहो छा आहे ॾिसंदासीं इंशा अल्लाह ताला। क़ुर ऐं हिकिड़ी तमामु अहम ॻाल्हि आहे हिन में, असां सभिनी खे इन शइ जी ख़बर न आहे। कहिड़ी? क़ुर पाक चवे थो पियो, उहा महफ़िल ई छॾे वञो जंहिंमें क़ुर ते तंज़ कई वञे, क़ुर जे आयतुनि ते। असां वटि वॾा बहस मबास हलंदा आहिनि। अलाह किथे आहे? अलाह नज़र नथो अचे, पोइ हुनखे कीअं मञूं? धैर्यनि जो इहो हूंदो आहे। हिकिड़ो मूंसां दोस्त ॾाढो बहस कंदो, हुनखे चयुमि साईं तव्हां चवणु छा था चाहियो? माना तव्हां चवणु चाहियो था त मां जेको क़ुर पढ़ां थो हुनखे छॾे ईअं चवां त अलाह कोन्हे, सभु शइ पंहिंजो पाण थी थिए। बसि ठीकु आहे, तव्हां ईअं मां तव्हां ईअं था चवणु चाहियो छा? क़ुर में ग़लतियूं था कढो, तव्हांजो विज़डम मथे का क़ुर जो घटि आहे। बहरहाल अलाह साईं हिन खां माफ़ी ॾिए। अलाह ला जालना मिनहुम, जेके क़ुर पाक ते तंज़ कनि, पंहिंजे फ़हम खे एॾो सम्झनि मथे, क़ुर खां मथे हुजे। ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम। क़ुर ते तंज़ थिए, उहा महफ़िल ई छॾे वञणी आहे। अलाह अकबर। अलाह पाक क़ुर जा लफ़्ज़ ॾिसंदासीं इंशा अल्लाह ताला। रुकू नंबर 20। असांजो सीपारो कहिड़ो थो हले? जुज़ काऊं आहे 5। कहिड़ो सीपारो? वल मुहसनात। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। आयत करीम आहे हीअ। हिन में तव्हां ॾिसंदो, हाणे असांजे तिलावत कोन था कयूं पिया, पर अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू। इहा अॼुकल्ह माना सभिनी खे अचणु खपे। ए ईमान वारो, कूनू। कूनू छा आहे? थी वञो, इहो हुकुम आहे। ठीकु थियो? उन खां पोइ अॻिते अचे थो पियो, ॾिसो तव्हां हिते ईंदो, फला तत्तबिऊ। ला माना न। न जा ॿ क़िस्म हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे मां मानी अॼु नथो खावां, मुंहिंजी तबियत सही न आहे, मां नथो खावां मानी, मां न कई आहे। पर मां जेकॾहिं ॿार खे चयो, या मूंखे डॉक्टर चवे त मिठो न खाइणो आहे तोखे, छो जो तुंहिंजी शुगर लेवल वधियल आहे। डॉक्टर मूंखे छा चयो? मूंखे हुकुम कयईं, शुगर तोखे न आहे खाइणी, मिठो न आहे खाइणो। इहो ला जेका आहे न कर, इहा हुकुम वारी आहे। इन न कर वारी ला खे चवंदा आहिनि ला नाहीअ। ऐं जेका आम न कर हुजे, डॉक्टर चए त बाबा मूंखे अॼु अपॉइंटमेंट कोन थी ॾेई सघां, मां ॾाढो बिज़ी आहे, सुभाणे बि कोन अथई, उहा न कर छा आहे? नाफ़ीअ। को हुकुम न हुजे त नाफ़ीअ, हुकुम हुजे न में, उहा नाहीअ। ठीकु थियो? उन खां पोइ अॻिते हलंदासीं। जेको आहे त अलाह पाक चए थो पियो त हीउ जेको आहे न, हीउ जेको लफ़्ज़ आहे ख़बीरन आख़िर में ईंदो आहे, हिनखे असां चवंदा आहियूं इहे मनसूब आहे। छो जो हिन ते हिकिड़ी ज़बर हुजे, आख़िर में फतह हुजे या ॿ फतहूं हुजनि, इहे मनसूब हूंदा आहिनि। उनखे असां ॻाढ़े में लिखूं था पिया। तव्हां सूर निसा आहे, हिकिड़ो दफ़ो क्लास ख़तमु थिए तव्हां खोले त ॾिसो, सुभान अल्लाह, हर आयत हिन मनसूब कंहिं न कंहिं लफ़्ज़ ते ख़तमु थिए थी पई, सवाइ हिकु ॿिनि जे। आख़िरी आयत उहा मरफू हूंदी, अलीम। अली मुन हूंदो, मुन मन न हूंदो। त तव्हां ॾिसंदो ख़बीर। हाणे पहिरीं आयत 35 आहे न, ईअं 41 तीअं हलंदासीं, तव्हां ॾिसंदो त कीअं थी ख़तमु थिए। हिते चयो ख़बीरन ते। ठीकु हलो। उन खां पोइ इन माना शर्त हूंदो आहे। इन हे कंदव त पोइ इन पोइ बेशक, इहो बि असां सिखंदासीं इंशा अल्लाह। हलूं था पिया आयत ते 135। मोमिननि खे हुकुम आहे, कॾहिं कॾहिं काफ़िरनि खे हूंदो या अय्युहल काफ़िरून।
या बनी इसराइल, सॼी बनी इसराइलनि खे मुखातिब, ठीकु आहे न। या अहलल किताब, अहलल किताब में छा ईंदो, बनी इसराइल, ऐं छा चवंदा आहिनि, बनी इसराइल त हूंदो ई हूंदो, पर माना यहूदी ईसा ॿई, ईसाई, यहूदी या ईसाई, त पोइ या अहलल किताब, छड़ो यहूदी या बनी इसराइल। हिन में 135 में मोमिननि खे हुकुम, मोमिननि खे छा आहे, छा बाबति आहे, शाहिदी ॾियण बाबति। हाणे असांजे कोर्टुनि जा हाल ॾिसिजो, जजनि वकीलनि जा हाल ॾिसिजो, असांजी पंहिंजी ज़ुबान ॾिसिजो, ऐं क़ुर जो हुकुम था ॾिसूं। अलाह पाक फरमाए थो पियो, ए ईमान वारो, तव्हां थी वञो क़ाइमु रहंदड़, क़वामीन थी वञो क़ाइमु रहंदड़, बिल क़िस्त, काफ़ जो उचार थींदो ज़ुबान जे आख़िर मां, निड़ी मां न ईंदो आहे। काफ़ जो उचार किथां ईंदो आहे, काफ़ जो उचार किथां ईंदो, वॾे वॾे काफ़ जो निड़ी इन जे ज़ुबान जे आख़िर में, हीअं करे ॾिसो, बिल क़िस्त। ऐं इन में काफ़ ते जॾहिं जज़्म हूंदी आहे त पोइ उन ते वरी कलकलो थींदो आहे, पर हिन ते काफ़ ते कसर आहे, त बिल क़िस्त माना इंसाफ़ ते, इंसाफ़ सां या इंसाफ़ ते। शुहदा लिल्लाह आहे, शाहिदी ॾींदड़ कंहिंजे लाइ, अलाह कारण, अलाह लाइ शाहिदी नथा ॾियो, अलाह कारण ॾियो शाहिदी, जंहिंजे बि ख़िलाफ़ु ॾियो या जंहिंजे हिमायत में ॾियो। ज़हन में केरु हुजे, अलाह, माना हक़ु चओ, हक़ु चओ, छो जो अलाह खे हक़ु पसंदि आहे। तोणी की वलओ अला अनफुसिकुम, ही लफ़्ज़, ही जेके लफ़्ज़ आहिनि न, शुहदा लिल्लाह बि काफ़ी हुयो, पर ही लफ़्ज़ हुनखे तमामु वाज़े था कनि। वलओ तोणे के अला अनफुसिकुम हुजे मथां तव्हांजे, माना तव्हांजे ख़िलाफ़ हुजे, त बि सही शाहिदी ॾियो अलाह कारण। विल वालिदैन, या हुजे ख़िलाफ़ कंहिंजे, वालदेन जे, वल अक़रबीन, या मिटनि जे, माइटनि जे, यानी तोणे पंहिंजे ख़िलाफ़ हुजे, पोइ वालदेन जे ख़िलाफ़ हुजे, या माइटनि जे ख़िलाफ़ हुजे। क़ुर पाक जो विज़न में ॾिसो था त पहिरीं पहिरीं ॾुखी कंहिंजे लाइ हूंदी आहे, शाहिदी ॾियणु पंहिंजे लाइ, पंहिंजे लाइ ज़ात ते कोई नुक़सानु, मां शाहिदी ॾिनी जेकॾहिं त हा मां ही ॻाल्हि ग़लति कई आहे, या मां लफ़्ज़ इहे चया हुया, मां वाइदो पूरो न कयो, को जो मूंखां पुछे त तूं वाइदो पूरो कयो, ऐं पोइ मां पंहिंजे मथां शाहिदी ॾियां, हा साईं मां चयो पर मूंखां ग़लती थी वई आहे, असां ग़लती मञींदा ई न आहियूं। छो जो इहो अला अनफुसिकुम, पंहिंजी पाण ते शाहिदी थी अचे न, त मां कूड़ो आहियां, मां छा किथे चयो तोखे, बदिलाए वेंदा आहियूं, बयान ई बदिलाए वेंदा आहियूं। ऐं या वालदेन जे ख़िलाफ़ु का ॻाल्हि हूंदी त लिकाए वेंदासीं, वालदेन खे नुक़सानु थो थिए, चाहे पैसनि जो, चाहे ॿी का ॻाल्हि, इज़त जी ॻाल्हि हुजे, का ॿी ॻाल्हि हुजे, या अक़रबीन, पोइ माइट, उन्हनि में बि माण्हू, ऐं अक़रबीन में मिसाल आयो न, असां जेको अॻे पढ़ी आया हुआसीं, त शायदि ग़लति ॾिनी जॾहिं हिकिड़े नओं मुस्लमान उन चोरी कई, सामान लिकाए रखी खणी यहूदीन जे घर में, उनखे ॾिनी ते अमानत थी मुंहिंजी, इल्ज़ाम हुयो यहूदी ते, हुन चयो त बाबा मूंखे त अमानत ॾेई वियो आहे, हुन ते त ॾोह साबित पियो थिए, पोइ हुन माण्हू ते, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं, पोइ हुनजा वॾा चङा मुड़ुस उनजी शाहिदी खणी आया, त न न साईं, हुननि सोचियो पाण में वञी फ़ैसिलो कयूं त हे त ॾाढी पंहिंजी ख़राबी थी थिए, हे ॾाढो असांजो ख़ानदान ई थी अचे ॻाल्हि, जे चोर त चोरी कई, तामा, तामा नालो हुनजो, न चोरी त चोरी कई, पर हाणे जेकॾहिं इल्ज़ाम साबित बीठो त हर को असांजे चवंदा न आहिनि, त माण्हू असां ते पियो खणंदो, हे चोर अथव, हिन ख़ानदान मां, हिन मां चोर हुयो, हिन करे ॻाल्हि ई बदिलायो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चङो मुड़ुसु वञी हुनजे ख़िदमत में हाज़ुर थी, चई त या रसूल अल्लाह, ही त बेगुनाह हुआ, क़ुर जी आयत लथी, ऐं त जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अची महफ़िल में अची उन्हनि खां ग़लति फ़ैसिलो वठे थो पियो, ईअं सम्झो ॼण पंहिंजे लाइ दोज़ख थो वठे, कूड़ थो ॻाल्हाए अची नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे इन में महफ़िल में अची करे। त हिते वरी हाणे शाहिदी जी ॻाल्हि आई आहे जनरली, माना
चाहे पंहिंजे ख़िलाफ़ु हुजे, चाहे वालदेन जे, चाहे माइटनि जे ख़िलाफ़ु हुजे, पर अलाह करणु शायदी ॾिजे हक़ जी बसि। हाणे हिनखे असां टिनि में विरायो आहे, हिकु भाङे टे आहे, हीअ आयत हलंदी टिनि हिसनि में। हिकिड़ो हिसो हे थियो त इहो हुकुम अची वियो, इहो ईअं न त एडवाइज़ आहे, हुकुम आहे हिन शइ जो। अच्छा, हिन में हिते डॉट डॉट अचणु खपे, माना अॻिते हले थी पई आयत अञा, हीअ ॾिसो डॉट डॉट अचे थो, पोइ अलाह पाक चए थो पियो ईअं यकुन गनियन ऐं फ़क़ीरनि, जेकॾहिं उहो माण्हू जंहिं ते हक़ु साबित थिए थो, ठीकु आहे, जेको ॾोहदार थिए थो साबित, उहो मालदार आहे या आसूदो आहे या फ़क़ीर आहे, माना सुञू चइजे, ग़रीब चइजे। अलाह औला बे मां, औला माना नज़दीक, वेझो, हा, बईद माना परे, औला करीब बि चवंदा आहिनि वेझो, औला बि वेझो खे चवंदा आहिनि। त अलाह उन्हनि जे वेझो आहे ॿिन्ही जे, ओला बेहिमा, बेहिम हुजे आहे त सभिनी जे, बेही हुजे त हिकिड़े जे, बेहिमा में ॿ ईंदा आहिनि, चाहे मोनस चाहे मुज़कर, हिमा ॿिन्ही जे, माना जेकॾहिं कंहिं ते साबित बीहे थो, उहो जेकॾहिं भई मालदार आहे या तोड़े फ़क़ीर आहे, त तव्हां हुनजो फ़िक्र कोन कयो त भई मालदार आहे, इन जे ख़िलाफ़ु जेकॾहिं मां शायदि ॾींदुसि त हिन जो भले नुक़सानु त पैसनि जो कोन थींदो, हुन ग़रीब जो फ़ाइदो थी वेंदो कुड़ी शायदि में, न, फ़क़ीर जो ख़्यालु तव्हां न कयो, अलाह हुनखे वधीक वेझो आहे तव्हां खां, तव्हां अलाह करणु शायदि ॾियो, असां माना असां अलाह करणु शायदि ॾियूं। उन खां पोइ अलाह पाक फरमाए थो त फला तत्तबिऊ, हाणे ही ला जेका आहे इहा नाही आहे, छो जो अलाह चए थो पोइ न पुठियां लॻो, अलाह पाक हुकुम थो करे इहो। हवा, हवा चइबो आहे पंहिंजूं सधूं, पंहिंजूं ख़्वाहिशूं, अलाह तत्तबिऊ माना इतबा न कयो पंहिंजे ख़्वाहिशुनि जो, मुंहिंजी दिलि हीअं थी चए त मां हीअं कयां, ॾिसो त अलाह कहिड़ी ॻाल्हि खे पसंदि थो करे, हक़ु छा में आहे, अंत दिलू, अदल करण में, पोइ न पुठियां लॻो पैरवी कयो पंहिंजे ख़्वाहिशुनि जी, इंसाफ़ करण में, माण्हू ॿिए ते कूड़ हणण में देरि न कंदा आहिनि। ॿी ॻाल्हि, हिकिड़ो त हूंदो आहे कूड़, ॿियो हूंदो आहे बोहतान, त हिन का ॻाल्हि कई आहे, हालांकि उहा हुन का ॻाल्हि कई बि न हुजे, इहो त थियो, इहे बि बोहतान ऐं इहो ॻाल्हि बि करणु खपे, अदल न आहे इहो, पर ख़ासि तौरु हिते ॻाल्हि कहिड़ी आहे, शायदि जे मामले में तव्हां ग़रीब अमीर जो तव्हां फ़िक्रु न कयो कोई बि, भई हीअ बेवा आहे, मां शायदि ॾींदुमि त हिन जो फ़ाइदो थी वेंदो, मां कूड़ी शायदि जे करे हिन बेवा यतीम ॿारनि जो यार भलो थी वेंदो, अलाह हिन में ख़ुशि थी वेंदो, ग़लति। ऐं मां जेकॾहिं शायदि ॾींदुमि सची त हिन यतीम ॿारनि जो नुक़सानु थो थिए, भली थिए, अलाह कहिड़ी ॻाल्हि में राज़ी आहे, अलाह उन्हनि यतीमनि खे वधीक वेझो आहे असां खां, बसि सिंपल ॻाल्हि। आख़िरि में ॻाल्हि हले थी 3/3, इन तल उ, ऐं जेकॾहिं तव्हीं विचड़ाए ॻाल्हाईंदव, हा हा हिन त कयो हो पर हिन ईअं न चयो हो, तव्हां पंहिंजे हिसाब सां, असांजी ख़्वाहिश आहे त इन मां कूड़ बि न ॻाल्हायां पर अहिड़ी ॻाल्हि कयां जो हिन जो फ़ाइदो थी वञे, साफ़ सिधी ॻाल्हि करणी आहे शादी लाइ। ऐं जेकॾहिं तव्हीं विचड़ाए ॻाल्हाईंदव या तव्हां मोह मोड़ींदव या सच खे विचड़ायो या सच खां हटी वञो, फ़इन अल्लाह कमा कान बि मां तामलून ख़बीर आहे, पोइ बेशक अलाह आहे उन जी जेकी तव्हां कंदा आहियो ख़बर रखंदड़, अलाह उन खां बाख़बर आहे। मुंहिंजे ख़्याल में काफ़ी क्लियरिफिकेशन अलाह पाक केॾी डिघी आयत आई आहे, उनखे असां टे सां कयासीं, ऐं ॻाल्हि कहिड़ी, सबक़ु कहिड़ो मिलियो, शायदि सच लाइ ॾियणी आहे, अलाह कारण ॾियणी आहे, चाहे पंहिंजे ख़िलाफ़ु हुजे, चाहे वालदेन जे, चाहे अज़ीज़नि क़रीबनि जे। ऐं जेकॾहिं तव्हां चओ सम्झो था, असां सम्झूं था त शायदि ॾियण सां कंहिं ग़रीब जो नुक़सानु थी पवंदो, सही सची शायदि ॾींदुमि, हिन जो त वेल थी वेंदो हिन सां, उहो फ़िक्रु न आहे करणो, इन जे करे कोई शायदि न आहे ॾियणी। ऐं जेकॾहिं टी ॻाल्हि जेका अलाह पाक चए थो पियो त विचड़ाए बि न आहे ॻाल्हाइणो, सिधी ॻाल्हि करणी आहे, जेको अलाह लॻे सचो हुजे, बसि।
ऐं अलाह लॻ असां सच ॻाल्हाईंदा आहियूं, अलाह लॻ असां सच ॿुधी न सघंदा आहियूं। माण्हुनि जी असांजी आदत आहे, अदा मां ॻाल्हाईंदो आहियां सच, बाबा तोखे कोड़ो थो लॻे त लॻे थो, तुंहिंजी मर्ज़ी, पर मूंखे जेकॾहिं कोई इहा ॻाल्हि चवंदो न, अदा मां सच थो ॿुधायां तोखे, त दोस्ती ख़तमु। छोजो असांजा कन सच ॿुधण लाइ तयारु न आहिनि। ज़ुबान सच ॻाल्हाए सघे थी, पर कन तयारु न आहिनि असांजा। अलाह सी माफ़ी ॾिए। 136 ऐं 137 गॾे पढ़ंदासीं। ईमान वारनि खे हुकुम आहे अञा बि। शायदि जी ॻाल्हि हिकिड़ी थी, हाणे अलाह पाक हिकिड़ा लफ़्ज़ थो चवे, उन्हनि में सोचण जी ज़रूरत आहे त चवे छा थो। यानी कमाल जा लफ़्ज़ आहिनि। अलाह पाक चवे छा थो, या इहो लज़ीन आमनू, एसि ताईं त असांखे ख़बर आहे, ए ईमान वारो। हिन में लफ़्ज़ में ऐं हिन लफ़्ज़ में कहिड़ो, हिते बि आम लिखियलु आहे, मीम नून वाव, हिन ऐं हिन में कहिड़ो फ़र्क़ु आहे? ॾिसो था, भई साॻिया लफ़्ज़ लिखियल आहिनि या को बदिलियल बि आहे कोई? ॿिन्ही में को फ़र्क़ु नज़र अचे थो? आमनू आमिनू आहे न। बिल्कुलु साईं, ही आमनू माना ए ईमान वारो जिन ईमान आंदो आहे, ऐं ही छा आहे, आमेनू। हाणे आमेनू छा आहे? इहो हुकुम आहे, अमर आहे। ए ईमान वारियो, ईमान आणियो कंहिं ते, बिल्लाहि व रसूलिही वल किताब अल्लज़ी नज़्ज़ल अला रसूलिही वल किताब अल्लज़ी अंज़ल मिन क़ब्ल। हाणे माना खे सम्झूं था। अचो ॾिसो, ही जेके ॿ आहिनि न, आमनू आमिनू, हे आहे ईमान ऐं हे आहे ईमान आणियो। हे आहे, ठीकु आहे। अच्छा, अल ईमान आहे छा? ईमान जी डेफिनेशन अरबनि कई आहे, जेको आहे किताब में, अल ईमान क़ौलुन बिल लिसान, ज़ुबान जी ॻाल्हि। ईमान इहो आहे त हिकिड़ी ज़ुबान जी ॻाल्हि हुजे, ज़ुबान सां माण्हू ॻाल्हि करे, व एतिक़ाद बिल जनाने, एतिक़ाद ईमान हुजे, पोइ वरी दिलि में उन ॻाल्हि ते जेका ॻाल्हि माण्हू करे थो पियो, उनखे यकीन बि हुजे पंहिंजे दिलि में उन ॻाल्हि ते। व अमलुनि बिल अरकान, ऐं पोइ उज़वा जेके आहिनि असांजा, उहे उन्हनि ते अमल बि कनि। इहो आहे ईमान। कीअं? हाणे ज़ुबान जी ॻाल्हि माना स्पीच ऑफ द टंग, दिलि जो यकीन बिलीफ ऑफ द हर्ट, उज़वनि जो अमल माना एक्शन्स ऑफ द लिम्स। हाणे अचो त हिनखे ॾिसूं। इहा सूर इब्न माजा में बि हीअ डेफिनेशन आयल आहे, इनशा अलाह ताला 65 नंबर में। अचो त हिनखे सम्झण जी कोशिशि कयूं त आहे कीअं। अलाह साईं फरमाए थो पियो त ए उहे माण्हू जिन ईमान आंदो, जिन आंदो ईमान, ईमान आणियो अलाह ते ऐं संदसि पैगंबर ते, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, ऐं उन किताब ते जेको लाथाई, जेको लाथाई कंहिं ते? पंहिंजे पैगंबर ते, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। ऐं उन किताब खे माना उन किताब ते बि ईमान आणियो जेको लाथाई उन खां अॻु। हिन खां अॻु कहिड़ो किताब हो? तौरेत। सभु किताबनि जी ज़िक्र कोन थो करे, बल किताब अल्लज़ी नज़ल अला रसूली वल किताब अल्लज़ी अंज़ल मिन क़ब्ल। ठीकु। हाणे छा हुयो? अब्दुल्लाह बिन सलाम रज़ियल्लाहु ताला अन्हु, इहो पहिरियों यहूदी हो, वॾो आलिम हो हुननि जो, यहूदी जो बहितरीन में बहितरीन आलिम हुयो। उन इस्लाम क़बूल कयो। उन खां पोइ उन जा कुझु अज़ीज़ क़रीब हुया, उन्हनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, हाणे उन में साईं जन पाण हुया अब्दुल्लाह बिन सलाम अलाए न, जीअं असां सम्झायूं, बहरहाल अलाह बहितर असांखे सम्झ ॾिए। उन्हनि अची नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ख़िदमत में अर्ज़ु कयो त या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां ईमान आणियूं था तव्हां ते। हालांकि यहूदी तव्हां ते ईमान कोन था आणनि, छो जो यहूदीन खे ख़बर आहे त रसूल अचिणो आहे, पर रसूल त अचिणो हो हुननि जे हिसाब सां बनी इसराईल मां। हे त बनू इस्माइल थी वियो, पर उन्हनि खे चरियो असां तव्हां ते ईमान आणियूं था त तव्हां अलाह जा नबी आहियो सचा। ऐं क़ुर ते वाणियूं था कयूं, क़ुर बि सचो किताब आहे अलाह जो। ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते बि ईमान आणियूं था, छो जो असां अॻु में त यहूदी हुआसीं, असांखे हुन ते ईमान आहे। ईमान असां तव्हां ते आंदो आहे त तव्हांजो ई, तव्हां बि चओ था त सभु नबी नबी सचा, त असां हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते बि ईमान आंदोसीं, तौरत ते बि असांजो ईमान आहे, हज़रत उज़ैर ते बि अलाह असांजो ईमान आहे। बाक़ियुनि सां असां कोन ॼाणूं। बाक़ियुनि में ख़ासि ॻाल्हि कहिड़ी? हज़रत ईसा अलैहिस्सलाम।
ईसा ईसाइन सां यहूदी जी न पवंदी, यहूदी जी ईसाइन सां न पवंदी, पाण में विड़ियल हूंदा हुया। त असांजा ईसा अलैहिस्सलाम ते बाक़ी नबीनि सां असां कोन ॼाणूं, उन्हनि खे हिन आयत में जवाबु ॾिनो वियो। हाणे पोइ हुनखे या अयुल्लज़ीना आमनू छो चइबो? भई ईमान त हुननि आंदो न। माना हिकिड़ा हूंदा आहिनि, मां उन खां पुछियो किथे, मूंखे पोइ काफ़ी ख़बर पई त मोमिन असां सम्झंदा आहियूं त भई हिकिड़ो मुस्लमान आहे, उन खां पोइ जेको बहितरीनु अमल कंदो हुनखे मोमिन चइबो आहे। पर हिकिड़े डॉक्टर साहिबु, हिकिड़े मुंहिंजो उस्ताद, इहा ॾाढी क्लियर कई ॻाल्हि इहा, जेका मुंहिंजे लाइ ॾाढी सुठी ॻाल्हि सम्झ में आई मूंखे, उहा इहा आहे त जेको माना कलमू भरे थो पियो, क़ुर पाक उनखे बि मोमिन चयो आहे। कंहिंजे मुक़ाबले में? काफ़िरनि जे मुक़ाबले में। काफ़िर ऐं मुशरिक या यहूदी उहे मुस्लमान न आहिनि न, पर जंहिं इस्लाम क़बूल कयो, हाणे हिन जी कैटेगरी अलॻि थी वई, उहो काफ़िरून आहिनि, ही मोमिन आहे। या अयुल्लज़ीना आमनू, जंहिं बि ईमान आंदो आहे, जो मतिलबु न आहे त हुनजो अमल बि सही हुजे, ज़रूरी न आहे, पर पोइ बि अलाह पाक हुनखे डिफ्रेंशिएट करे छॾियो त कम अज़ कम ही मोमिनीन में हाणे शामिल आहे। पोइ केतिरो मोमिन आहे, केतिरो सालिह आहे, अॻिते ॻाल्हि हलंदी वेंदी। ठीकु आहे, जेतिरो वधीक अमल हूंदो सालिह, ओतिरो उहो हुनखे सालिह चइबो, हुनखे आबिद चइबो, पोइ हुनजी कैटेगरीज़ आहिनि ईमान जूं। त हिते जेको आहे ईमान वारनि खे चयो वियो, उन्हनि खे जिन ईमान त आंदो हुयो, पर हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे चवनि पिया त असां न मञींदासीं, त उन्हनि ते आयत नाज़िल थी आहे। हाणे छा थो चए वञे उन्हनि खे? ईमान वारो ईमान आणियो उन किताब ते, ऐं जेको उन खां अॻे लथो आहे, वमई यकफुर, ऐं जंहिं इनकार कयो। हाणे ॻाल्हि कीअं थी क्लियरिफाई थिए अॻिते? वमई यकफुर, ऐं जेको इनकार कंदो कंहिंजो? बिल्लाहि, अलाह जो, मलाइकतिही, ऐं संदसि मलाइकनि जो, व कुतुबिही, हिते जम आयो आहे, किताब सिंगिल आहे, ऐं कुतुब छा आहे? किताब। हाणे अलाह पाक चए थो पियो, ऐं संदसि किताबनि जो, ऐं संदसि वरुसुलिही, ऐं संदसि पैगंबरनि जो। ठीकु, वल यौमिल आख़िर, ऐं क़यामत जे ॾींहं जो। फ़क़द, पोइ बेशक, सो बेशक छा? दल दलालम बईदा, भुलियो वॾीअ गुमराहीअ में। वॾीअ माना तमामु परे जी, बाईद मीन थींदो आहे तमामु परे। ऐं जेके नॉर्थ अमेरिका में रहनि था न, हिते वॾा वॾा मुल्क आहिनि अमेरिका जा न, तव्हां हिकिड़ी एग्ज़िट खणी वञो त भई तव्हांखे एग्ज़िट नंबर 36 37 में निकिरणो आहे, तव्हांखां मिस थी वई, तव्हां 35 में हलिया वियो एग्ज़िट में, अड़े 36 सम्झी करे ऐं 35 में हलिया वियो, उहा निकिरी तव्हांखे कंहिं ॿिए शहर ॾे खणी वेंदी। उहो हाणे वापसि फिरण लाइ तव्हांखे अधु कलाकु वञी करे पोइ किथां वापसि अचे, माना तमामु परे हली वियो। हाणे का अहिड़ी एग्ज़िट हुजे जेका 100 किलोमीटर परे तव्हांखे खणी हली वञे, तेसि ताईं तव्हांखे वापसी न थिए, माना त दलालम बईदा थी वई, इहा वॾी गुमराही आहे। त हिते बि ईअं ई आहे, जेको हिननि ते ईमान न आणींदो उहो वॾी गुमराही में आहे। असां वटि सूर अल बक़रे जी जेका 62 नंबर आयत आहे, उनजे लाइ वॾी मिसकंसेप्शन आहे माण्हुनि खे, तमामु वॾी मिसकंसेप्शन आहे। त साईं ला ख़ौफ़ुन अलैहिम वला यहज़नून, जिन अलाह ते ईमान आंदो, आख़िरत ते ईमान आंदो, हुनखे को ख़ौफ़ न हूंदो। हुन में यहूदी बि अची था वञनि, ईसाई बि अची था वञनि। बाबा क़ुर पाक में हिकिड़ी आयत आहे छा? उहा अलाह पाक उते ई अॻिते हली चए थो पियो त यहूदियुनि खे त या बनी इसराईल औफ़ू बि अहदिकुम औफ़ बि औफ़ू बि अहदी व औफ़ बि अहदिकुम, हा हा, भला तकून अवल काफ़िरिन बि, तव्हां त पहिरियां काफ़िर न थियो, तव्हांखे ख़बर आहे त नबी अचिणो आहे त मञो न। उहो कंहिंखे था अचे थो पियो? यहूदियुनि खे थो पियो चए, या बनी इसराईल सिधो थो लिखियो पियो आहे। माना उहे ईमान न आंदो आहे उन्हनि, ईमान न आंदो आहे। पोइ हाणे तव्हां उन्हनि खे भले जन्नत में विझो था, तव्हांजी मर्ज़ी। बाक़ी क़ुर जी आयत इहा चए थी पई असां कंहिंजो फ़ैसिलो कोन था करे सघूं, पर तव्हां जेकर उन्हनि जो फ़ैसिलो कयो था पिया त उहे जन्नत में वेंदा, तव्हांजी मर्ज़ी आहे। मुंहिंजो घणनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे, बहस थिया आहिनि।
हिन ते हलंदा। मां चयो ॿिया क़ुर पाक जूं ॿियूं आयतूं बि त ॾिसो। हाणे हिन आयत खे ॾिसो, फ़क़ति हिन आयत खे वमई यकफुर, जंहिं इनकार कयो, माना जेको काफ़िर थियो, छाजो कुफुर कई, माना इनकार कयो। कुफुर ॿिनि शयुनि खे चइबो आहे, हिकु इनकार करणु, ॿी का शइ लिकाइणु। तव्हांखे ख़बर आहे त हारी जेको ॿिज पोखींदो आहे त उनखे ज़मीन में मथां छॾे ॾींदो आहे या उनखे लिकाईंदो आहे, पूरींदो आहे उनखे। त हारी खे काफ़िर चवंदा आहिनि हुन में, अरबी में। ॿियो बि आहे हुन में जेको आहे, ॿियो बि लफ़्ज़ आहे हुनजो, पर काफ़िर बि चवंदा आहिनि, ढकींदो आहे न उहो। त काफ़िर उहो चइबो क़ुर पाक जे लिहाज़ खां जेको सच खे ढके, सच खे लिकाए। त अलाह पाक चए थो जेको कुफुर कंदो अलाह में, मलाइकनि में, कुतुबी किताबनि में। क़ुर किताब न आहे छा अलाह पाक जो? या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूल न आहिनि छा अलाह पाक जा? जेकॾहिं अलाह पाक इहो हुकुम ॾिनो आहे त यहूदी या ईसाई छा हिन में अचनि था, किताब ते क़ुर ते यकीन रखनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते यकीन रखनि था, इन में ईमान आणनि था? जेकॾहिं न त पोइ छा थींदो? पोइ उहे दलाल बईदा, उहे तमामु वॾी भुल में आहिनि। तव्हां भले हुनखे जन्नत जी बिशारत ॾियो, तव्हांजी मर्ज़ी आहे। छो जो तव्हांजी सूरह बक़रा जी आयत 62 हुनखे बिशारत थी ॾे। तव्हां पंहिंजो फ़हम आहे न, इहो तव्हांजो हवा आहे, तव्हांजी ख़्वाहिश आहे। इहा क़ुर पाक जी आयत क्लियर कर, इन जो इनकार थी करे पई। त ॻाल्हि असां क्लियर थी वई, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अलाह पाक मज़े जी ॻाल्हि कहिड़ी आहे, तव्हां क़ुर जॾहिं लफ़्ज़ सम्झ में अचनि था न, तव्हां ॾिसो हिते त कुतुबी हिते माना सॼे ईमान लाइ अची वियो। मां वरी आयत ते मोटी थो वञा, ओ हिन ते, ए उहे जिन ईमान आंदो आहे, ईमान आणियो। ॾिसो कंहिंखे थो चए वञे, उन्हनि खे जिन चयो त असां ईसा अलैहिस्सलाम ते इनकार था कयूं, माना इंजील ते बि इनकार कयूं, जेको ईसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो। त लफ़्ज़ कहिड़ा था अचनि ॾिसो, अलाह पाक चवे छा थो, क्लियर कट आमिनू, ईमान आणियो, बिल्लाह, अलाह में, अलाह ते, व रसूल ही, ऐं हुनजे रसूल ते जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि। इहे ॿ त हुननि शयूं कयूं। वल किताब अल्लज़ी नज़ल अला रसूलिही, ऐं उन किताब ते जेको अलाह पाक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाज़िल कयो आहे, हे त हुननि ते बि ईमान पिया आणनि। हीअ त ॻाल्हि थी वई। हाणे अचे थो वल किताब, उन किताब ते, किताब न आहे, प्लूरल न आहे, कुतब न आहे, वल किताब, हिकिड़ो किताब, उन ते बि ईमान आणियो, अल्लज़ी, उहो जेको अंज़ल मिन क़ब्ल, क़ुर पाक खां अॻु में कहिड़ो किताब नाज़िल थियो? हिकिड़ो किताब, कहिड़ो नाज़िल थियो? ईसा अलैहिस्सलाम ते, उहो इंजील। पोइ तव्हां उन ते बि ईमान आणियो। ए मोमिनो, उहे जॾहिं ईमान आंदो आहे, ईमान आणियो उन किताब ते बि जेको क़ुर खां अॻे आयो, उहो बि, ऐं उनजो जेको क़ुर कंहिं ते लथो आहे, ईसा अलैहिस्सलाम ते, त उन में बि ईमान आणियो। अलाह अकबर। हीअ आहे त पर्टिकुलर उन्हनि लाइ, हे सभिनी जे लाइ अची वई। त जेको इनकार कंदो हाणे अलाह जो, मलाइकनि जो, किताबनि जो, नबियनि जो ऐं आख़िरत जे ॾींहं जो, उहो भुलियल आहे, अहिड़ो जो तमामु वॾो भुलियल। अलाह अकबर। क्लियर इनशा ताला। हलूं था 137 आयत ते। लज़ीन आमनू, हाणे उहो इनकार जी ॻाल्हि आई। हाणे हिते अलाह सां थो, जिन ईमान आंदो, हाणे ईमान जी ॻाल्हि थी वई, ईमान वारा सभु इहे आहिनि जिन बि ईमान जी कंडीशन पूरी कई। हाणे अलाह पाक चए थो तुम चइबो, पोइ कफरू, पोइ कुफर कयूं, तुम, पोइ आमनू, वरी ईमान आंदाऊं, तुम कफरू, वरी इनकार कयूं, तुम ज़दादू कुफरा, पोइ वधिया उहे कुफर में। हाणे इहा मुनाफ़िकनि जी हालत आहे, लफ़्ज़ लिखियलु कोन्हे मुनाफ़िक जो, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आंदो, उहे फिरिया कोन। जिन इनकार कयो, सफ़ा जेके इनकार कयो जिन, उन्हनि ईमान आंदो ई कोन। अबू लहब न आंदो, अबू जहल न आंदो, ऐं जेको आहे ॿिया आहिनि वलीद बिन उतबा न आंदो, जेको आहे अबू सुफ़ियान हुयो, अबू सुफ़ियान उन ते ईमान आंदो। बहरहाल जिन ईमानदार ईंदा। हाणे हिकिड़ा माण्हू हुया मदीना मुनव्वरा में, उहे विच ते, उहे मतिलब परस्त जे थींदा आहिनि न, त ॾिसनि पिया त ही मुस्लमान वधंदा था वञनि, हिनजी ताक़त वधंदी थी वञे,
जंगे बदर बि खटी आया, उन्हनि में वॾा उन्हनि खे इनाम बि मिलिया। हाणे उन माहौल जे हिसाब सां ईमान त आंदऊं, पर ॻाल्हि सम्झणु खपे त जॾहिं सुम कफ़रू थो अचे त कफ़रू छा था कनि उहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो रसूल हुजणु उन्हनि खे पसंदि न हुयो, अंदरि दिलि में मोहबत न हुई। ईमान आंदऊं, अंदर में वरी जॾहिं यहूदियुनि सां वियनि पिया, पंहिंजनि माइटनि मिटनि सां या कुरैशनि सां अमीरनि सां, ऐं हिते ॾिठूं त ग़रीबी लॻी पई आहे, ग़रीबी लॻी पई आहे सॼी, ख़ैरात कयो, पाण वटि न रखो कुझु बि, ऐं होॾे त फ़रत लॻी पई आहे, पैसा बि आहिनि, अमीरी बि आहे, सरदारी बि आहे। दिलि में अचे पियो त ईमान आंदो अथव, सही कयो अथव या ग़लति कयो असां पाण ते, सम्झ में न पियो अचे। त हुननि इनकार कयो, पोइ सिधो सिधो इनकार करे छॾियो, न छॾे न करे बाबा, असां अहिड़ा चङा यहूदी चङा, काफ़िर चङा। वरी ॻाल्हि ॾिठो त न न न यार ईअं न आहे बिना, वरी आमनू, वरी कफ़रू। हाणे जेकॾहिं माना ईअं करे जॾहिं काफ़िर थींदा पिया वञनि त अलाह पाक चयो सुमदादू कफ़र, कुफ़र में वधी विया। पोइ लम यकुनिल्लाहु लियग़फ़िर लहुम, त नाहे अलाह, हाणे अलाह पाक जे स्टाइल ॾिसजो ॻाल्हाइण जी, चवण जी। लम माना नाहे, यकुनिल्लाहु अलाह नाहे उहो जो लियग़फ़िर लहुम, उन्हनि खे बख़्शे छॾे। तव्हां जन्नत जी बिशारतूं भले ॾींदा हुआ त उन्हनि खे, पर अलाह पाक चए थो जेको ईमान आणे कुफ़ुर कयईं, वरी ईमान आंदई वरी कुफ़ुर कयईं, कुफ़र में वधियो, पोइ अलाह अहिड़ो न आहे जो बख़्शे उन्हनि खे। लियग़फ़िर लहुम वला, ऐं न या ऐं न की लियहदियम ॾींदो हिदायत उन्हनि खे, हुम माना उन्हनि खे, सबीला रस्ते जी, सिधे रस्ते जी। अलाह उहो न आहे जो हिकिड़े पाण गुमराही ते हलिया वञनि, कॾहिं फिरनि घिरनि ऐं गुमराही ते हलिया वञनि, पोइ अलाह पाक उन्हनि खे हिदायत ॾे अचां बि, या उनखे बख़्शे छॾे। अलाह इनकार करे छॾियो आहे हिते सिधो सो। पोइ अलाह पाक जी आयत अचे थी बशिरिल मुनाफ़िकीन, बशिर माना बिशारत ॾे, अल मुनाफ़िकीन, ऐं लफ़्ज़ अची वियो मुनाफ़िकनि जो। इहे जेके ईमान आणनि था, फिरनि था, वरी ईमान था आणनि, वरी फिरनि था न, इहे मुनाफ़िक आहिनि। बिशारत थींदी आहे ख़ुशख़बरी। हाणे मुनाफ़िक खे ख़ुशख़बरी कहिड़ी मिलंदी, कहिड़ी थी मिलेसि, बेअन लहुम अज़ाबन अलीमा, या अलीमा या अलीम निल्लज़ीन, ईअं करे पढ़िबो, अज़ाबन अली अलीमन पढ़िबो, या अलीमा करे पढ़िबो, या हिते जॾहिं गॾाए पढ़िबो त छा थींदो, अलीम निल्लज़ीन। हिन ला हीअ 38 नंबर आयत आहे, हीअ 138 ऐं 139 असां अॻे बि ज़िक्र करे चुका आहियूं। हिन जे मथां ला आहे, हिन आयत में कहिड़ो तालुक़ु आहे, हिन जो मक़सदु छा आहे हिन आयत जो, हिन निशानी जो मतिलबु छा आहे ला जी, जेका आयत खां मथां हूंदी आहे। असां हिते वक़फ़ो कंटिन्यू करे करो, सघूं था या नथा करे सघूं, अज़ाबन नथा करे अलीमा। सघो, नथा करे सघो, कंटिन्यू करिणो आहे। लाम न, हा साईं, पर जेकॾहिं अंदरि विच में हुजे न त पोइ कंटिन्यू लाज़िम करिणो आहे, पर जेकर आयत जे मथां हुजे अब त असां आयत जेके आयत खे फॉलो कबो त पोइ करे सघे थो, आयत आयत खे जी फॉलो निशानी कबो त फॉलो। करे सघिजे थो, हा अली मां चई सघिजे थो बिल्कुलु। हा, त पर छा थींदो त हिन आयत जो मतिलबु पूरो न थींदो जेसि ताईं हीअ आयत जो मतिलबु हिन सां गॾाइजे न। इन करे आहे बसि। हा, निकिरिया त हाणे अॻिते हलूं था पिया, इहो 37 38 39 आई आहे, ठीकु आहे। हाणे तव्हां ॾिसो त 38 चए थी पई ख़ुशख़बरी, कंहिंखे कारो हिन में रखियो आहे ॼण इहो, इहा ख़ुशख़बरी न आहे, इहा बदख़बरी आहे, तॾहिं हिन में रखियो आहे। पर छा हूंदो आहे त जॾहिं अंग्रेजी में ॻाल्हाइबो आहे हुनखे चवंदा आहिनि सरकास्टिक, ऐं हुन में चवंदा आहिनि, सिंधी में असां चवंदा आहियूं न त तंज़ खणबी आहे कंहिं ते। कई जहिड़ा माण्हू चए न त हीउ जेको आहे ॾाढो सुठो माण्हू आहे, मूंखे न वणंदो हुजे, हा साईं ॾाढो सुठो, ॾाढो न न सुठो न, ॾाढो ॾाढो सुठो आहे। मां ॾाढो ॾाढो सुठो चई हूंदनि तारीफ़ न करे वियुमि, माना मां अंदरि मूं ॻाल्हायो इहो मां, त माना मुंहिंजो मक़सदु इहो न आहे, माना इहो एॾो सुठो कोन्हे को जहिड़ो तूं चए थो। अहिड़े नमूने सां माना इहा तंज़ वारी ॻाल्हि आहे। ख़ुशख़बरी माना छा, ख़ुशख़बरी कहिड़ी आहे ॾिसूं त सही, अचूं त सही ख़ुशख़बरी आहे कहिड़ी। अलाह पाक चए थो
बशिरिल मुनाफ़िकीन, ख़ुशख़बरी ॾे ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि मुनाफ़िकनि खे बे अन हीअ त, अन में ताक़ीद हूंदो आहे त लहुम उन्हनि लाइ आहे, लहुम लाइ हुननि जे, माना हुननि लाइ आहे अज़ाबन अलीम आहे, अज़ाब ॾुखो ईंदड़। हाणे ही अलीम आहे न, माना ॾुखो ईंदड़ अज़ाब हुन लाइ, इहा ख़ुशख़बरी त न थी, पर मुनाफ़िकनि लाइ कहिड़ी ख़ुशख़बरी आई आहे, अज़ाबुन ॾुखो ईंदड़। हाणे तव्हां तसवुरु कयो त असां जॾहिं चवंदा आहियूं त असां चवंदा आहियूं अज़ीम आहे, रब आहे न जेको आहे अज़ीम, उहो असां जेकॾहिं आइन सां न चऊं, अञा असां चवंदा आहियूं अलीम, अलाह अलीम चवंदा आहियूं न, अलीम, असां जेकॾहिं आइन सां हुनखे उचारियूं, अलिफ़ सां उचारियूं त अलीम लफ़्ज़ी ग़लति थी वेंदो, छो जो असांखे ख़बर न आहे, इन करे गुनाह कोन थो थिए, पर जेके ख़बर हुजे उहो जीअं आइन जे बजाए अलिफ़ चवंदो न त अलीम, अलाहुन या अलाह सॉरी अलाह अलीम, अलीमुन चवणु खपे, अलीमुन। ऐं जेका अलीमुन चवंदासीं त माना बीमार, ॾुखो ईंदड़, बीमार माना सॉरी ॾुखो ईंदड़, तकलीफ़ ॾींदड़, ही केॾो ग़लति थी थो वञे। इन करे असांखे आइन जो उचार निड़ी मां कढणु खपे, आइन जो उचार निड़ी मां कढणु खपे, विचें हिसे मां। हमज़ जो उचार किथां ईंदो आहे, निड़ी जे हेठे हिसे मां ईंदो आहे। हमज़ा हा, निड़ी मां 6 उचार निकिरंदा आहिनि, कंहिंखे ख़बर आहे कहिड़ा निकिरंदा आहिनि, 6 उचार कहिड़ा हूंदा आहिनि निड़ी मां, निड़ी जे मथे हिसे मां, निड़ी जे विच मां, निड़ी जे हेठे हिसे मां, ऐं निड़ी जे विचें हिसे मां कहिड़ा 2 उचार ईंदा आहिनि ख़ासि, आइन हा, अहमद, अहमद, मुहम्मद, हा हितो चवणु खपे मुहम्मद, अलहम्द, असां चवंदा आहियूं अलहम्द, अलहम्द न, हितां हा हितां निकिरंदी आहे, अलहम्द विच निड़ी मां निकिरणु खपे, त अज़ाबन अलीम आहे, ठीकु। अलाह उनखे अज़ाब कहिड़ो आहे, ॾुखो ईंदड़। हाणे तव्हां थोरो हिनखे सम्झण जी कोशिशि कजे त ही नून छाजे लाइ आयो आहे, ॾिसो था ही अलीमन आहे, ऐं ही लफ़्ज़ आहे हिन ते, ही हमज़तुल वसल आहे, हिन ते हरकत कान्हे का, ठीकु आहे। हमज़तुल वसल ते हरकत पंहिंजी न हूंदी आहे, हुनखे ॾियणी पवंदी आहे काई न का वक़्ती तौर ते, ठीकु आहे। ऐं हीअ हमज़तुल क़तई आहे, हिनखे परमनेंट हरकत आहे, हिनखे हमज़ा आहे ई आहे, लफ़्ज़ फतह आहे हिन ते, अलीमा, ठीकु आहे। हिन खां लफ़्ज़ त हिन तो असां इहा फतह खटी छॾींदासीं, माना हमज़ो हटाईंदासीं त लफ़्ज़ ठहंदो ई न आहे, हिन लाइ हीउ लफ़्ज़ ज़रूरी आहे, अलीमा, सही आहे। हाणे जेकॾहिं असां हिनखे खोलियूं था तनवीन खे त छा थींदो, अलीमन, मीम ते फतह, नून ते सुकून, अलीमन। हाणे हिनखे हिन सां गॾाइणो आहे त हीउ तमामु अहम क़ानून अथव, क़ुर पाक में हज़ारनि जायुनि ते आयल आहे इहो, त हीउ 2 अखर पाण में गॾिजी नथा सघनि। असां जेकॾहिं हिनखे अलीमन पढ़ूं त हिनखे असां किथां शुरू कंदासीं, अल-ज़ीन खां पोइ हिनखे टेम्पररी हरकत ॾींदासीं, पर नून हिन सां मिलंदो कोन, त हिनखे हिन सां मिलाइजे कीअं, हिन सां कीअं पढ़िजे हिनखे, अज़ाबन अलीम, अलीमन, हिन सां कीअं गॾिजे। हिन करे कयो छा अथऊं त 2 सुकून गॾु नथा अची सघनि, इहो कानून अरबी जो कॾहिं बि। हुन करे पहिरें सुकून वारे अखर खे लाज़मन हरकत ॾियणी पवंदी त जीअं ॿिए सां वञी मिले, त पोइ थींदो छा, अलीम निल्लज़ीन, पोइ हिनखे कीअं पढ़िबो, अलीम निल्लज़ीन, ठीकु थियो। 148 बनाए त ओलिया ते वली इज़त बाहि तूं ॿियूं आहिनि असांजूं। अलाह पाक फरमाए थो पियो त उहे माण्हू, अल-ज़ीन माना उहे माण्हू, यत्ताख़िज़ून जेके वठनि था पिया, अल काफ़रीन काफ़िरनि खे औलिया दोस्त करे, मिन दूनिल मोमिनीन, मोमिननि खां सवाइ। हाणे अलाह पाक ने काफ़रीन लफ़्ज़ ॾसियो, हिन में मुनाफ़िक बि अची था वञनि, अॻिते ज़िक्र आयो आहे, हिते बि थी वियो। उहे वठंदा कंहिंखे वञी दोस्त करे, काफ़िरनि खे, मोमिननि जी ॻाल्हियूं वञी काफ़िरनि खे हक़ीक़तूं करे ॿुधाईंदा, तव्हां हुननि खे कीअं था दोस्त करे वठो, चाहे त हुन मिटी माइटी त पाण में हुई न, जॾहिं ईमान आंदो हुयो, अञा मिट माइट त काफ़िर हुया, पोइ उन्हनि खे वरी उहो पंहिंजे महफ़िल में वेहंदा त हुनखे सम्झंदा त असां हमदर्द आहिनि, पर काफ़िर मोमिननि जा हमदर्द न हुया। अलाह पाक चए थो उहे माण्हू जेके वठनि था काफ़िरनि खे दोस्त करे, मोमिननि धारा, यब त हू न माना छा उहे घुरनि था पिया,
इंदहुमुल इज़्ज़त, उन्हनि वटि इज़त था घुरनि छा? माना इन करे हुनखे दोस्त ठहिजो, उते खे इज़त मिले। अलाह फ़इनल इज़्ज़त लिल्लाहि जमीआ, अलाह पाक हुकुम तय करे छॾियो, छो त बेशक इन माना बेशक, इज़त या मान कंहिंजे लाइ आहे? अलाह लाइ आहे, जमीअन समूरो ई समूरो। इज़त माना अलाह जे लाइ आहे, उहो ई जंहिंखे ॾे, जेतिरी ॾे। 140 नंबर आयत, तहज़ीम क़ुरान, माना हिकिड़ी इन में असां त इज़त वठण जे लाइ हरूभरू कंहिं वॾे माण्हू जे या मुनाफ़िक़नि जे काफ़िरनि जे कोई दोस्त वठणु न खपे। अॼुकल्ह जे दौर में वरी इज़त असां कीअं वठंदा आहियूं? वॾो माण्हू जेतिरो बेईमान आहे, तुंहिंजो मिट माइट आहे, दोस्त आहे, हुन सां गॾु रख रखाव कबो, हर शइ कबी, फोटा कढाइबा फेसबुकनि ते, त जीअं माना इज़त थिए असांजी। इज़त अलाह वटि इहा न आहे। इज़त अलाह वटि अमल जी आहे, अमल जी, ईमान ऐं अमल। ठीकु। ऐं 140 नंबर आयत आहे, तहज़ीम क़ुरान, हीअ तमामु अहम आयत आहे। अच्छा, इन खां पहिरीं सॉरी, हीअ जेको आहे न, हीअ जेको इज़त जी ॻाल्हि जॾहिं आई सूरत शोरा में, जेको आहे हीअ औलिया करे दोस्त करे वठनि था हुनखे, त औलिया जो लफ़्ज़ सूरत शूरा आहे 42 नंबर, उनजी 9 नंबर आयत में आयो आहे। ऐं शूरा तव्हां ॾिसंदव त हीअं लिखियलु आहे, हिनखे छा चइबो आहे? या हीअ या, हे नुक़्ता जंहिंमें हूंदा आहिनि उहे या चइबी आहे, हिनखे छा चइबो? हीअ या न आहे, या लॻे थी इहा, कोई ॿुधाईंदो हिनखे छा चवंदा आहियूं असां? या मक़सूर आहे साईं? असां अलिफ मक़सूरा, सही था चओ, अल्फ़ या हा। अलिफ मक़सूरा। माना हीअ जेको आहे अलिफ थींदो, चइबो हिनखे अलिफ छो जो हिनजो उचार अलिफ जो ईंदो आहे, अलिफ जो, ठीकु आहे न। शूरा था चऊं, रा असल में छा आहे त हीअ जेको आहे न, जीअं न सॼो अलिफ खे नंढो कजे, कसर कजे, हुनजो नंढो करे हुनखे उचार कजे, उचार में खणी पूरो ईंदो हूंदो, पर हुनखे लिखण लाइ जेको आहे न, इहो ईअं करे लिखंदा आहिनि। या जी माना इहा सीट आहे, हुनजे मथां हीअ नंढिड़ो अलिफ बीठो आहे, नंढिड़ो अलिफ, फुल अलिफ न आहे इहो, अलिफ मक़सूरा चइबो आहे हिनखे, ठीकु आहे न। त अलाह पाक हिते इन में त शुरा ठीकु थियो। अॻिते वरी हीअ ॾिसो, अनिसा जी 136 आयत में असां हिते पढ़ूं था पिया, फ़इनल इज़्ज़त लिल्लाहि जमीआ। उन खां पोइ वरी सूर फातिर ईंदी, इहा 35 नंबर सूरत आहे, सूर यासीन खां पहिरीं। हीअ 35 नंबर सूरत यासीन शरीफ़ खां पहिरीं ईंदी या पोइ ईंदी? बाद में बाद में 83 है। सही न, सूर यासीन शरीफ़ साईं 36 अथव मुंहिंजे ख़्याल में, मतलब पोइ पोइ ईंदी। माना पहिरीं अचे, हा न। 36 आहे या न, या मां ग़लति थो चवां, ख़बर न आहे। मुंहिंजे ख़्याल 83 आहे। 33 न साईं, मुंहिंजे ख़्याल में 36 आहे, हाँ, छो जो ॾिसे मुंहिंजो थो रोल नंबर हो न साईं, मुंहिंजो त महिराण में रोल नंबर हो 36। हा, मूंखे हाणे यादि आयो, ॾिसजे पासे वरी पासे बि, ठीकु आहे। वरी बि ॾिसंदासीं। त 35 माना पोइ हुन खां पहिरीं ईंदी, पर जेकॾहिं 33 आहे त पोइ हीअ पोइ ईंदी। ऐं अल मुनाफ़िक़ून 63, इहा नंबर सूरत आहे, ठीकु। ऐं हिन जे 8 नंबर में आयत में आहे, त हिते बि ॾिसो, इहे जेका इज़त जा लफ़्ज़ आया आहिनि, हिन में आयो आहे सभु इज़त अलाह लाइ आहे, जमीअन। हिन में बि आयो आहे फ़इज़त अल इज़त फ़लिल्लाहिल इज़्ज़त जमीअन। हिन आहे जॾहिं मुनाफ़िक़ून में हलंदासीं न, 63 नंबर सूरत जे 8 नंबर आयत में, इन में ॾिसजो अलाह पाक छा थो चवे, वॾो फ़र्क़ु आहे हिन में। वलिल्लाहिल इज़्ज़त, अलाह लाइ इज़त आहे, वली रसूल ई, ऐं नबीअ लाइ बि, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ बि, वलिल मोमिनीन, ऐं मोमिननि लाइ बि। कमाल न आहे? क़ुर पाक जे हिननि में आयतुनि में तदबर थियणु खपे न। ॿिनि आयतुनि में मक़सदु ॻाल्हि छा जो ॿुधाइणु हुयो, सभु इज़त अलाह जंहिंखे बि ॾे। हिन में का अहिड़ी ॻाल्हि आई हूंदी जंहिंमें अलाह पाक चए थो त इज़त त अलाह जे लाइ आहे, रसूल जे लाइ बि आहे, मोमिननि लाइ बि आहे। हलो, 140 आयत तमामु अहम जेको आहे। त सही थोरो म्यूट कंदो ज़ुल्फ़िकार साहब सभिनी खे प्लीज़। अच्छा, आयत में ही लफ़्ज़ न आहे, हिते तर्जुमो लिखियलु आहे, वक़्त नज़ल अलैकुमुल फिल किताब, बेशक लाथो आहे अलाह अवां ते ही हुकुम किताब में। हाणे हिन में अलाह किथे आहे? इन करे ही लफ़्ज़ सही न आहे हिते। इन में थींदो हीअं तर्जुमो थियणु खपे, ऐं बेशक हुन, वक़्त नज़ल, ऐं बेशक माना नज़ल, हुन लाथो आहे अलैकुम तव्हां ते, फिल किताब, किताब में, ही हुकुम।
हिनखे ब्रेकेट में अलाह लिखी सघिजे थो पियो, हिनखे तर्जुमे में ब्रेकेट खां सवाइ अलाह लिखिबो त माना इहा ग़लति आहे इहा हक़ीक़त में। इहो लफ़्ज़ जॾहिं क़ुर पाक खे सम्झ में ईंदा न त तव्हांखे ख़बर पवंदी त बिल्कुलु इहा ॻाल्हि सही आहे हिते त हीअ न लिखणु खपे जेसि ताईं जो ब्रेकेट में न आहे। ठीकु थियो। हाणे थो चए आयत त अन इज़ा समेतुम आयात लाइ, जॾहिं तव्हां ॿुधो अलाह जी आयतुनि खे ईअं जो युकफर बिहा जो इनकार कजे थो उन्हनि जो, वयुस्तहज़ा बिहा वयुस्तअज़ वयुस्तहज़अ बिहा, ऐं उन्हनि जे मथां ठठोली पई थी थिए, तंज़ थी थिए, मश्करी था कनि माण्हू। फला तक़ूदू, त नवी तव्हां वियो, क़ाइदो न थींदो आहे, क़ाइदे में वेहंदा आहियूं असां, क़ाइदे में वेहबो आहे न, त उहे ताक़त माना वेहण, त न तव्हां वेहो माहुम उन्हनि सां गॾु, हता जेसीं ताईं यखूदू उहे बहस कनि, फी हदीस गैर ई, कंहिं ॿी ॻाल्हि में, हदीस माना का ॻाल्हि, ख़बर काई बि चइबो आहे हुनखे, या का ॻाल्हि माना जेसि ताईं उहे कंहिं ॿी ॻाल्हि में बहस न कनि, ॻाल्हि का टॉपिक ॿियो न हले क़ुर ते, या त हुनजो इनकार कनि या उनजे मथां ठठोली कनि, त उहा महफ़िल ई छॾे वञो। हाणे ईअं बि चई सघिजे पियो त उन्हनि खे चओ त इहो ग़लति था चओ, तव्हां सही कयो उन्हनि खे, ईअं न आहे, महफ़िल ई छॾे वञो। तव्हां मां अलाह साईं असांखे माफ़ु करे ग़लतियुनि खां। टियों चोथों ॾींहुं असांजी हिकिड़े हिते दावत हुई, उन में असांजो हिकिड़ो महिमान हुयो, उन खे घणा ई एतिराज़ आहिनि, अलाह आहे न आहे हीअं हूअं, जेको हिकु ॿ दफ़ा ॻाल्हि कईसीं, पर हीअ ॿी टी मुलाक़ात थी, इन में हिन अची खई ॻाल्हि जेको आहे हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह ते, त हदीसुल मुबारकनि में हुन केतिरियूं जमा कयूं, पोइ हुन में वरी कैटेगराइज़ कई, सही कई, एतिरी ज़िंदगी किथे आहे जो माण्हू एतिरियूं हदीसूं जमा करे सघे, माना उन मां उथी वियुमि थो, वल्लाही कूड़ थो ॿुधायां मां चयुमि मां, छो जो हदीसुल मुबारकनि जो मक़सदु छा, माना जेके हदीस मुबारक आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़बान अक़दस सां जेके अदा थियूं आहिनि, या उन्हनि जो अमल आहे, कौल आहे, या उन्हनि जेका बाबति बयानु थियल आहे ॻाल्हि, त मां इहा ॻाल्हि ॿुधी उन्हनि खां, या मां ॾिठी, या असाबनि सगोर जी ॻाल्हि बि त हदीस मुबारक में ईंदी आहे। मुंहिंजो क़ुर जी जेका ॻाल्हि का हुजे त मां हुनखे का एक्सप्लेनेशन जवाबु ॾेई सघां थो थोरो घणो, जेसि ताईं उहो तंज़ नथो करे त कुझु तरह त ॻाल्हाए सघिजे थो पियो, पर हदीस मुबारक जे मामले में मूंखे ख़ुदि मूंखे इल्मु कोन्हे को, मां हिन जे करे जवाब बि नथो ॾेई सघां, त मां उतो उथी वियुसि। मूंखे तकलीफ़ पई थिए त तव्हांखे इल्मु केतिरो आहे हदीस मुबारक जो, तव्हां वरी तनक़ीदूं था कयो मुहदिसनि ते। उन्हनि हिकिड़ा पंहिंजा बाक़ाइदा इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह वॾी सॼी पूरी हयाती पंहिंजी उन्हनि जा उसूल ठाहिया, उन्हनि खे वज़ह कयो आहे, उन्हनि खे सम्झायो आहे, पंहिंजी ज़िंदगी ॾिनी आहे, ऐं असां माण्हू छड़ो पंहिंजी अची तनक़ीद करण लाइ अची बीह था रहूं। हदीसनि जी इहा ख़बर कोन्हे त हुनजी कैटेगरीज़ केतिरियूं आहिनि, ऐं असां हुन ते बहस कंदा आहियूं। उनखे उन ते असांजे हिकिड़े उन दोस्त खे इहो बि एतिराज़ हो त हीअं माना साईं जेकॾहिं क़ुर पाक जी आयत पढ़ूं था, जेकॾहिं हदीस न सम्झूं त असांखे क़ुर जी आयत सम्झ में न ईंदी। हाणे हिनखे केरु सम्झाए हिन ॻाल्हि खे, त बिल्कुलु हक़ीक़त आहे, बिल्कुलु हक़ीक़त आहे इहा। हदीस मुबारक में असां छॾे कीअं था सघूं, छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत मुबारक खे छॾे करे तव्हां छड़ो क़ुर खे सम्झण जी कोशिशि कंदो, त असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खे ॾिसणो पवंदो न, कमाल आहे। बसि पोइ माण्हू छॾे ॾियो हुनखे, कंहिंखे सम्झाईंदो माण्हू, इन सम्झाइण में माण्हू पाण न गुमराह थी वञे, इन खां ख़ौफ़ करणु खपे बसि। ऐं ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हां ईअं न कंदव त नथा उथो, पोइ कंटिन्यू कयूं था ॻाल्हि खे, जेकॾहिं क़ुर जी तंज़ थिए थी पई क़ुर ते, तव्हां उतो नथा उथो, इन त पोइ छा, इन कुम, त बेशक कुम माना तव्हां, इज़म मिसलुहुम, उन महिल उन्हनि जहिड़ा तव्हां बि आहियो। अलाह ॿुधो था मज़े सां, अलाह अकबर, पोइ तव्हां बि उन्हनि जहिड़ा हो। इन अलाह जामिल मुनाफ़िकीन, पोइ अलाह छा कंदो, अलाह जमा कंदो मुनाफ़िकनि खे, वल काफ़िरीन, ऐं काफ़िरनि खे, फी जहन्नम, जहन्नम में जमीअन, सभिनी खे। काफ़िर माना मुनाफ़िक काफ़िरनि सां गॾु थी विया। हाणे ॿियो छा खपे, हाणे ॿुधायो, क़ुर जी आयत आहे न, ये क़ुर जी आयत खे त को तब्दील करे कोन थो सघे, न ई कंहिंखे ताक़त आहे ई सही। कढी छॾियो न मुनाफ़िकीन, कढी छॾियो, पोइ छो वल काफ़िरीन चवंदो, नथा चई सघूं। अलाह पाक क्लियर चयो त अलाह पाक जमा कंदो मुनाफ़िकीन खे ऐं काफ़िरीन खे जहन्नम में, कॾहिं करे फ़र्क़ु ई न आहे हुननि में, पोइ उन्हनि मुनाफ़िकनि में।
जेके दलाल बाईदा थी विया तोबा डिॼणु खपे अलाह पाक जी आयतुनि खे सम्झी अलाह ला जालना मिनम ऐं असां में कंहिं मां थियणु खपे जिन खे अलाह पाक अजरुन अज़ीम ईंदो इनशा अलाह ताला। हाणे ॻाल्हि इहा त तव्हां ते हुकुम अची चुको आहे अलाह पाक हिन आयत में इहो हुकुम कोन थो ॾे त तव्हां हुन में उथी वञो। नोट कजो इहा ॻाल्हि क़ुर पाक जी आयत छा पई चए तव्हां ते हुकुम अची चुको आहे इहो कॾहिं आयो आहे इहो सूर जेका आहे अल अनाम इहा मकी सूरत आहे ईंदी पोइ क़ुर पाक में इहा 6 नंबर सूरत अञा पोइ ईंदी पर छाकाणि जो लथी अॻु में हुई उन में अलाह पाक हिते चई छॾियो हो वज़ार आहे त अल्लज़ीन यख़ूदून फ़ी आयातिना फ़अरिद मिनहुम हत्ता यग़ूदू फ़ी हदीसिन ग़ैरिही उहा साॻी ॻाल्हि हिते कॾहिं कॾहिं हीअ ग़ैर ही जेको हीअं लिखियलु आहे न हीअं लिखियलु हूंदी आहे उहो हीअ यास आहे हिनखे चइबो आहे या फारसी आहे फारसी वारा या ईअं लिखंदा आहिनि या फारसी आहे कॾहिं कॾहिं ईअं लिखियलु हूंदी आहे क़ुर पाक में तव्हां ॾिसंदव त मकी सूरत में इहो हुकुम अॻे ई अची चुको हुयो त फ़अरिद अनहुम उन्हनि खां एतिराज़ कयो उन्हनि खां हटी वञो तव्हां ई जिते ॿी का ॻाल्हि न कनि उन बहस में माना जेकॾहिं तव्हां ॾिसो था किथे इहो बहस थिए थो पियो फ़ी आयात न अलाह जी आयतुनि में हिते आ हुजणु खपे आयात न ठीकु आहे ऐं ॿियो आयत जो मतिलबु जेको अॻे बि ॻाल्हि थी जेको आहे कंहिं क्लास में जेका आयत जा मतिलबु ॿ आहिनि ॿई तव्हांखे मां क़ुर शरीफ़ हवाला ॾींदुसि इनशा ताला त आयत माना अलाह पाक जो वर्स जेको क़ुर पाक जो आहे या आयत जेको आहे अलाह पाक जी काई बि निशानी सिज चंड ज़मीन आसमान माण्हू जिन सभु पखी पकड़ आख़िरी नंबर आयत आहे पूरी असांखे मुनाफ़िक काफ़िर आहिनि अलाह साईं क्लियर करे छॾियो असां उहे शक में हुजूं त भई मुनाफ़िक ऐं काफ़िर पाण गॾु जन में छो वेंदा अलाह पाक क्लियर करे छॾियो 141 नंबर आयत में मुनाफ़िक काफ़िर आहिनि हलो अल्लज़ीन यतरब्बसून बिकुम उहे जेके मुनाफ़िक इंतज़ारु कंदा आहिनि तव्हांजो छाजो इंतज़ारु कंदा आहिनि फ़इनकान लकुम फत पोइ जेकॾहिं हू थींदी आहे तव्हां लाइ का फतह मिनल्लाह अलाह वटां फतह जी विढ़ंदो माण्हू आहे पाण पर फतह जॾहिं ईंदी आहे किथां ईंदी आहे अलाह वटां कालू त उहे चवंदा आहिनि अलम नकुम माकुम त छा असां तव्हां सां गॾु न हुआसीं छा हाणे असांखे फ़ाइदो ॾियो मोमिननि खे चवंदा आहिनि त असांखे फ़ाइदो ॾियो हाणे इहो हमज़ चइबो आहे हिनखे हमज़तुल कती हमज़तुल इस्तफ़ाम चवंदा आहिनि की सुवाल लाइ थींदो आहे त जेको आहे न ऐं पर उनजो जवाबु न खपंदो आहे पर हीअ जेके चवनि था मुनाफ़िक उन्हनि खे मुस्लमाननि खे त फ़ैन कान लकुम फत फतह जॾहिं थी त कालू चवंदा आहिनि अलम नकुम आऊं असां तव्हां सां गॾु न आयासीं छा माना पुछनि कोन था छा असां तव्हां सां गॾु हुयासीं उहो थींदो हल हल माकुम छा असां तव्हां सां गॾु हुयासीं छा उहो ॿियो चवंदो जवाबु ॾींदो हा या न न न न न या चवंदो हा न न चवंदो ला पर सुवालु थींदो छा सां हल हल माकुम छा त असां तव्हां गॾु हुयासीं उन में ईंदो जवाबु हा या न हीअ अलम हिन हमज़ा जो जवाबु हिन जो मक़सदु छा थींदो आहे छा असां तव्हां सां गॾु न हुआसीं छा माना असां तव्हां सां गॾु हुयासीं हाणे असांखे फतह मुयसो ॾियो छा न असां हुआसीं तव्हां सां गॾु हा हमज़ा माना सुवालु करण लाइ ईंदो आहे पर सुवाल जो जवाबु न खपंदो आहे ठीकु थियो इहो वॾी वॾी लेवल वारा माण्हू मुंझी पवंदा आहिनि तव्हांखे मां ॿुधायां इहो 3 लेवल में असां हुन ॾींहुं बसि इहो ॻाल्हि क्लियर थी पोइ सम्झो ॾिठोसीं पोइ हुन में क्लियर थी ॻाल्हि अंत ऐं जेकॾहिं आहे काफ़रनि जो भाङो जेकॾहिं हुनजे नसीब में फतह थिए थी पई त पोइ छा था चवनि कालू इहे मुनाफ़िक अलम नस्ताविज़ अलैकुम त अच्छा असीं ग़ालिब न आहियूं तव्हां ते माना असां त तव्हां ते ग़ालिब आहियूं जो असां तव्हां सां हिननि जूं ॻाल्हियूं तव्हां सां कई पई कयूं असां त तव्हांखे दोस्त रखियो वनम न आकुम ऐं न बचायोसीं तव्हांखे मिनल मोमिन मोमिननि खां त तव्हांखे असां बचायोसीं तॾहिं त तव्हांखे फतह थी आहे पोइ छा आहे पोइ असांखे हिसो ॾियो अलाह याकुम पोइ अलाह निबेरो कंदो बैनकुम तव्हांजे विच में मुस्लमाननि जे मुनाफ़िकनि जे या काफ़िरनि जे योमल क़यामत काफ़िर क़यामत वारे ॾींहुं भलई यजल अलाह ऐं न कंदो अलाह काफ़िरनि लाइ यजल माना मेघ ठाहिणु न कंदो काफ़िरनि लाइ अलल मोमिनीन मोमिननि ते सबीला का राह का वाट मोमिननि जे मथां अलाह साईं काफ़िरनि खे न कंदो माना घटि सम्झो न ईअं चई सघिजे थो पियो न काफ़िरनि खे वधाईंदो मोमिननि ते ऐं ॻाल्हि इहा थी वई हिकिड़ी छड़ो आख़िरी ॻाल्हि इहा आहे अलल मोमिन सबीला खां पोइ हीअ निशानी आयल आहे हीअ रुकूअ जी निशानी आहे हिते आयो आहे 20 7 विच में 17 20 7 17 इन कंहिंखे ख़बर आहे त हिननि जो मतिलबु छा आहे आख़िरी ॻाल्हि आई स्लाइड ख़तमु थी वई असांजी आयत ख़तमु थी वई आख़िरी ॻाल्हि आई हिन खां पोइ 21 रुकू ईंदो हुन में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे
पर तव्हां हिन मां सम्झी सघो था त ही छा आहे। 20 7 17 कंहिंखे आइडिया आहे कोई बि हिकिड़ो का बि शइ? विच वारो रुकू थियो 7 नंबर सां ऐं विच में रुकू थियो टोटल जेके आयतूं ऐं टोटल रुकू। हा साईं आहिनि हे टोटल, इहो बिल्कुलु सही आहे तव्हांजी ॻाल्हि। पर हिन जे विच में जेको आहे अॼुकल्ह छा साहिबु तव्हां ॿुधायो साईं, तव्हां जेको चओ था? साईं अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम साईं ये सलाम। विच में जी जी एन जे विच में जेके लिखियल आहिनि इहे उन रुकूअ में आयतुनि जो नंबर तादाद ओहे आहे तूं हिन ऐं रुकूअ में। जी जी हा साईं जीअं साईं ऐं साईं चयो त मथे हीउ रुकूअ जो नंबर आहे, हिकिड़े रुकूअ जो नंबर कहिड़ो माना? साईं पर मूंखे लॻे पियो सिपारे में, पर सूरत जो आहे। अच्छा ऐं सिपारे वारो हेठि थो अचेव, हा सिपाही ठीकु सिपारे हेठि थो अचे, ठीकु आहे रुकू नंबर सिपारे जो। ठीकु थियो? ठीकु अलहमदिल्ला रबिल जी साईं आलमीन। इहो उन खां पोइ अॻिते हलूं था पिया त हीउ जेको रुकू नंबर 21 आहे न, हिन में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे, हिते असां पंहिंजो ख़तमु कयूं था पिया। कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे उहा हिन में लिखियलु आहे, तव्हां थोरो सम्झी सघो था त कहिड़ी आहे? बल्कि असां हाणे रिकॉर्डिंग में हले थी पई त भले हुजे। त हिते माना असांजो 20 रुकू नंबर पूरो थी वियो आहे। हाणे थोरो अॻिते हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि था सम्झूं बसि। त हीउ जेको आहे जॾहिं असां जेको हलंदासीं ही ॿियो रुकू शुरू कंदासीं 21 नंबर, उन में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे हीअ, जॾहिं उहो 21 नंबर पूरो थींदो, हिन जो मतिलबु छा आहे सम्झो था? ही हिन में मालूम थिए थी हिकिड़ी ॻाल्हि, हिन में रुकू में कहिड़ी ॻाल्हियूं लिखियल आहिनि, हिन में छा लिखियल आहिनि ॾिसो। हे 21 नंबर रुकूअ जी ॻाल्हि थी हलेव, हिन में माना आयतूं घणियूं थींदियूं? 11 11 11 से बिल्कुलु थींदियूं। ऐं हीउ मथां जेको नंबर आहे उहो छा थो ॿुधाए असांखे त हीउ सूरत जो रुकू आहे न सूरत हा जो सूरत जो रुकू थी वियो 21। पर हिते वरी हे 1 थी वियो, हालांकि असां 17 नंबर सिपारे जो सिपारो रुकू, सिपारो चेंज थियो न ते सिपारो सिपारो चेंज थी वियो हिते, बिल्कुलु सही था चओ साईं। नेक्स्ट सिपारो अची वियो न हा नेक्स्ट सिपारो अची वियो, उनजो पहिरियों रुकू थींदो, वरी काउंटिंग शुरू थी वई। वरी काउंटिंग नई शुरू थी वई। माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह रबिल आलमीन। हाणे पहिरीं ॻाल्हि त हिनखे शेयर था बंदि कयूं, स्टॉप शेयर, ऐं पोइ असां फेसबुक खे स्टॉप कयूं, ऐं वरी हिन वरी असां पंहिंजी हीअ रिकॉर्डिंग बंदि कयूं।